अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उमेद आहे तव्हां सभु खैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। मुंहिंजा प्यारा भाइरो, हीअ ॾिसो मुंहिंजी वीडियो एडिटिंग थियल आहे। तव्हांखे ॾिसो साओ रंग नज़र ईंदो हूंदो पोयों। हीअ जेको सब्ज़ी जो कलर आहे, ॾिसो तव्हां कहिड़ो चमके थो पियो, ज़बरदस्त लॻे थो, वणे थो पियो। तव्हां बि ईअं ई पंहिंजी वीडियो एडिटिंग करे सघो था। हलो तव्हांखे असां सेखारियूं था हिन वीडियो में ही मां एडिटिंग कई आहे। हाणे हीअ जेको एडिटिंग खां बग़ैर वीडियो आहे, हीअ असांजी एडिटिंग खां बग़ैर वीडियो ईअं नज़र ईंदी तव्हांखे। ऐं पहिरियों जेको मां तव्हांखे ॾेखारियो इहा एडिटिंग थियल हुई, उनजी सावक ॾिसो तव्हां कीअं चमके पई, ज़बरदस्त वीडियो लॻे पई, ऐं माना वणे पई, दिलि खे वणे पई। तव्हां बि अहिड़े क़िस्म जी वीडियो ठाहे सघो था। हलो तव्हांखे सेखारियूं था हिन वीडियो में तव्हां हीअ असांजी वीडियो मुकमल ॾिसिजो ऐं असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। हलो फ्रेंड, हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़, तव्हांखे सेखारियूं था हीअ वीडियो। पहिरियों फ्रेंड तव्हां ईंदो क्रिएट न्यू लिखियल ऑप्शन तव्हांखे मिलंदो। क्रिएट न्यू ऑप्शन आहे, असां हिनखे ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कयासीं, तव्हांखे ऑप्शन मिलंदो 16:9 जो ऑप्शन मिलंदो। तव्हां हिनखे सिलेक्ट कंदो, पोइ तव्हांखे ऑप्शन मिलंदो नेक्स्ट। वरी तव्हां हिनखे नेक्स्ट कंदो। जीअं तव्हां हिनखे नेक्स्ट कयो त हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो सभ खां पहिरें नंबर ते ब्राउज़र जे हेठां इमेज जो ऑप्शन तव्हांखे मिलंदो। तव्हां हिनखे हल्को टच कंदो। तव्हां जीअं हिनखे हल्को टच कयो, हिते तव्हां हिकिड़ो कलर माना पंहिंजो सिलेक्ट कयो। मसलन जहिड़ो हुजे पोइ असां चेंज करे वठूं था, कलर कहिड़ो बि हुजे। मसलन जी ही ब्लैक कलर, मां हिनखे ओके कंदुसि। मां हिनखे ओके करे वरी हिनखे हल्को टच कंदुसि। हिनखे हल्को टच करे पोइ हिनखे थोरो लेंथ पंहिंजी जेका हिन माना वधाईंदुसि। जेतिरी असांजी वीडियो हूंदी उन हिसाब सां असां हिनजी पंहिंजी लेंथ कंदासीं। मसलन ही वीडियो मुंहिंजी 23 सेकंड जी आहे, त मां हिनखे 23 सेकंड कंदुसि। मसलन ही 23 सेकंड असां हिते थी विया। पोइ वरी असां हिनखे पोइ हिते छिके वेंदासीं पहिरियों वरी हिनखे हल्को असां ओके कंदासीं। असां हिनखे ओके करे वरी हिते तव्हांखे लेयर जो ऑप्शन मिलंदो। हीअ सभ खां पहिरियों लेयर लिखियल आहे, असां हिनखे हल्को टच कंदासीं। पोइ हिते ईंदासीं मीडिया में। हीअ तव्हांखे मथे मीडिया जो ऑप्शन मिलंदो। असां हिनखे सिलेक्ट कंदासीं मीडिया खे। असां हिनखे सिलेक्ट करे असांखे पंहिंजी हिकिड़ी वीडियो खणणी आहे, जहिड़ी असांखे वीडियो माना ठाहिणी हुजे, एडिटिंग करणी हुजे, उहा असांखे वीडियो खणणी आहे असांखे पंहिंजी। मसलन हिते मुंहिंजी हीअ वीडियो पई आहे, मां हिनखे ओके कंदुसि। हाणे हीअ मुंहिंजी वीडियो आहे, मां हिनखे ओके कयो। हाणे हीअ वीडियो असांजी नंढी नज़र अचे पई, असां हिनखे हिन जे बराबरि कंदासीं, माना हिन जी स्क्रीन जे बराबरि कंदासीं। असां हल्को माना आंगुर जी मदद सां थोरो हिनखे पोइ हिते छिकींदासीं। असां जीअं हिनखे छिकींदा वेंदासीं त हीअ असांजी वीडियो हिन जे बराबरि थी वेंदी हिते। हाणे वरी असां हिनखे हल्को टच करे ओके कंदासीं। हीअ असांजी ओके थी वई। हाणे मथियों जेको हीअ ऑप्शन आहे ब्लैक नज़र पियो अचे, असां हिनखे हल्को आंगुर सां टच कंदासीं। असां हिनखे टच कंदासीं त हिते वरी कैंची जे भरिसां तव्हांखे ऑप्शन मिलंदो कलर जो। असां हिनखे ओके कंदासीं। हिते असां कलर ॾींदासीं ग्रीन स्क्रीन। हीअ सभ खां पहिरियों जेको तव्हांखे नज़र ईंदो कलर ग्रीन स्क्रीन, तव्हां हिनखे ओके कंदो। असां जीअं हिनखे ओके कयो, वरी हिते तव्हांखे सिलेक्ट जो नज़र ईंदो, माना हीअ टिक मार्क जो ऑप्शन नज़र ईंदो, तव्हां हिनखे टिक कंदो। असां हिनखे टिक कयोसीं। वरी असां हेठि पंहिंजी वीडियो खे हल्को टच कंदासीं। असां जीअं वीडियो खे टच कयो त वरी हिते तव्हांजा तरह तरह जा हीअ ऑप्शन खुली ईंदा। हिते सभ खां पहिरियों जेको आहे क्रोमा की जो ऑप्शन जेको आहे हीअ तव्हांखे नज़र ईंदो। क्रोमा की तव्हां हिनखे हल्को टच कंदो। असां हिनखे हल्को टच करे वरी हिनखे जेको आहे असां हिनखे जेको आहे हीअ ऑन कंदासीं। असां जीअं क्रोमा की असां ऑन कयो त हिन जा तव्हां कलर ॾिसो पिया, तरह तरह चेंज थी विया आहिनि। हिते हिन जे क्रोमा की जे हेठों तव्हांखे हीअ कलर जो हीअ ऑप्शन मिले पियो, तव्हां हिनखे सिलेक्ट कंदो। हाणे हिते बि असांखे कलर जेको आहे ग्रीन स्क्रीन कलर ॾियणो आहे। हीअ ग्रीन स्क्रीन कलर तव्हां हिते हल्को माना टच करे हिनखे दॿाए वरी मथे टिक जो ऑप्शन मिलंदो, तव्हां हिनखे टिक कंदो। हाणे टिक करे पोइ तव्हां ॾिसो पिया हिन जा कलर तव्हांखे हीअं नज़र ईंदा। हाणे हिते हीअ ऑप्शन तव्हांखे घटाए वधाए सघो था, माना पंहिंजी वीडियो जे हिसाब सां, जहिड़े हिसाब सां तव्हां वीडियो ठाहियो उन हिसाब सां पंहिंजो माना हिन कलर खे चेंज करे सघो था। हाणे मसलन हीअ मुंहिंजी 28 ते बीठो आहे, मां हिनखे हल्को हीअं कंदुसि ओर ते। जीअं ॾिसो पिया मां हिनखे ओर ते कयां पियो त कलर मुंहिंजो वरी साॻियो थिए पियो। वरी मां हिनखे थोरो पोइ हिते कयां पियो, ॾिसो पिया कलर तव्हां ॾिसो पिया चेंज पिया थियनि, तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। हीअ ॾिसो, हीअ पोयों बैकग्राउंड जेको मुंहिंजो आहे सभु माना कलर VIP थिए पियो, ज़बरदस्त वणे पियो। ॾिसो सभु ग्रीन स्क्रीन थियनि पिया। जिथे तव्हांखे पसंदि अचे वीडियो उन हिसाब सां तव्हां पंहिंजी बीहारे उहो कलर तव्हां हुनखे सिलेक्ट करे माना सिधो करे बीहारे उते माना चेंज कयो। वरी हेठियां खे बि असां ॾिसंदासीं थोरो हल्को हेॾे होॾे करे। मसलन जी हिते माना मूंखे फिट नज़र अचे पियो, मां हिनखे मथे टिक मार्क जो हीअ जेको ऑप्शन आहे मां हिनखे टिक कंदोमांसि। असां हिनखे ओके कंदासीं। वरी असां हिनखे प्ले करे ॾिसंदासीं, ॾिसूं असांजी वीडियो सही ठही आहे या न ठही आहे। तव्हां ॾिसो फ्रेंड, हिन जा कलर ॾिसो तव्हां कीअं चेंज थी विया। पहिरियों तव्हां ॾिठा हूंदा कलर कीअं हुया, ऐं हाणे हिन जो पोयों बैकग्राउंड तव्हां ॾिसो कीअं माना नज़र पियो अचे।
तव्हां अञा वधीक सेटिंग करे सघो था, छो त मां जल्दी में माना सेट करे तव्हांखे ॾेखारियां पियो। तव्हां पंहिंजे हिसाब सां हिन खे वीडियो खे माना सेट करे कलर माना अञा ज़बरदस्त करे तव्हां ॾेई सघो था। इहो हुयो फ्रेंड हिन वीडियो जो माना कलर जेको आहे चेंज करण जो तरीक़ो। तव्हां असांखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी। इंशाल्लाह ज़िंदगी रही त वरी नेक्स्ट वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थींदी। ओके, ख़ुदा हाफ़िज़।